नाज़िन हिंगोरणो जे ॻोठ हमीर खान मरी में ज़मीन मथां लॻल बिजली जा थंभा ज़मीन सां ई मिली विया आहिनि। पोल ऊचा न हुअण करे ज़मीन खणण लाइ ट्रैक्टर बहाइण बि आबादकारनि लाइ अज़ाब थी वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था शहबाज़ शर जी हिन रिपोर्ट में। असां हिन वक्त मौजूद आहियूं हिंगोरनो वेझो लाल खान शाख स्टाफ ते, जिते बिजलीअ जा पोल ई ज़बून आलीअ जो शिकार आहिनि। ही पोल ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में लॻा हुआ, उन खां पोइ हिननि जी का बि मरमत न थी आहे। उन हवाले सां असां हितां जे मोज़िज़िन खां पुछंदासीं त उहे छा था चवनि। तारूं पट ते अची वियूं आहिनि। असांखे 4-8 साल थी विया आहिनि, 8-9 साल खां वठी थी भोॻियूं पिया। जीअं लाइन किरे थी त हर साल 15 ॾींहं 20 ॾींहं बरसातुनि में असांखे लोड़णो थो पए। असांखे जानी माली नुक़सानु हिन में ख़तरो पियो आहे। बाबा ही सॼी ॻाल्हि आहे, ज़ुल्म लॻो पियो आहे। तारूं तव्हां ॾिसो सॼियूं हेठि लॻियूं पियूं आहिनि। हिते 2 टे चकर घर बि ग़रीबनि जा सड़िया आहिनि, उन्हनि जी बि कंहिं मदद का बि कोन कई, न वापदार था उथनि। ही बरसातुनि में 2 टे चकर ईअं तारूं किरी पवंदियूं आहिनि, पर असीं 20-25 ॾींहं पोइ बि लाइट कोन हूंदी आहे। वरी असां ॻोठाणनि जे मदद सां ही तव्हां ॾिसो हिन थूणियूं जेके काठियूं जेके ॾिनियूं आहिनि, असां ॻोठाणनि ॾिनियूं आहिनि। वापदारनि को बि मदद कोन्हे। उन्हनि खे बि फ़ोन करे असीं घुराईंदा आहियूं, को बि मिस जीअं थी करे लाइट बंदि कंदा आहिनि। उन खां पोइ असीं काठियूं ॾेई लाइन खे सिधी करे हिन खे उथारींदा आहियूं, उन खां पोइ चालू कंदा आहियूं। सफ़ा कमज़ोर हाल आहे ऐं असांखे लाइन मां वॾो ख़तरो आहे। ऐं जेका लाइन इहा अचे पई, तव्हां पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघो था, ऐं सॼी आबादी जे मथां अचे थी। ख़ुदा ख़ासि हिन मां तार किरे या कंहिंखे लॻे त हुनजो हितां जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिन ज़बून हाल थियल पोलनि जी जल्द खां जल्द मरमत कराई वञे। कैमरामैन समील अशर सां गॾु शहबाज़ शर, मेरान TV हिंगोरनो।